इते मांखे ॿुधाईं त घोट की वेझो पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुबैना तौर क़तल थी वई आहे। ॻोठ हयात मलिक में 2.5 साल अॻु मुस्मात शहनाज़ मीराणी रमज़ान मलिक सां पसंदि जो परिणो कयो हो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जांच जारी आहे। शहनाज़ खे संदसि मुड़ुस रमज़ान मलिक ऐं ॿियनि क़त्ल करण बाद लाश उछले फरार थी विया। वारसनि जो इहो चवणु आहे। लाश जो पोस्टमार्टम कयो वञे त मौत जो कारण मालूम थी सघे थो। मक़तूला जे वारसनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे। घोटकी जो पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुबैना तौर क़तल थी वई आहे। ॻोठ हयात मलिक में 2.5 साल अॻु मुस्मात शहनाज़ मीराणी रमज़ान मलिक सां पसंदि जो परिणो कयो हो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जांच जारी आहे। शहनाज़ खे संदसि मुड़ुस रमज़ान मलिक ऐं ॿियनि क़त्ल करण बाद लाश उछले करे फरार थी विया आहिनि। लाश जो पोस्टमार्टम कयो वञे त मौत जो कारण मालूम थी सघे थो। मक़तूला जे वारसनि इहो मुतालबो कयो आहे। घोट की वेझो पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुबैना तौर क़तल थी वियो आहे। ॻोठ हयात मलिक में 2.5 साल अॻु मुस्मात शहनाज़ मीराणी रमज़ान मलिक सां पसंदि जो परिणो कयो हो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी घोट की वेझो ॻोठ हयात मलिक में 2.5 साल अॻु रमज़ान मलिक सां पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुस्मात शहनाज़ मीराणी मुबैना तौर क़तल थी वई आहे। वाक़े खां पोइ सेशन थाननि जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला जो लाश तालका अस्पताल घोटकी पहुचायो आहे। घोटकी पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। पुलिस पारां जेको आहे वधीक मामले जी जांच कई थी वञे। होॾां मक़तूला जे वारसनि जो चवणु आहे त संदसि मुड़ुस रमज़ान मलिक ऐं ॿियनि नारी खे क़त्ल करण बाद लाश जो उछलाए फरार थी विया। लाश जो पोस्टमार्टम कयो थो वञे। जॾहिं त मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। मां ॿुधाईंदो वञा त घोटकी वेझो ॻोठ हयात मलिक में 2.5 साल अॻु रमज़ान मलिक सां पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुस्मात शहनाज़ मीराणी मुबैना तौर क़तल थी वियो आहे। जॾहिं त वाक़े वारु सेक्शन पुलिस मक़तूल जो लाश घोटकी तालका अस्पताल पहुचायो आहे। जी।